अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला। किस्सो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद। पान नंबर 6। उन्हनि माण्हुनि वहशत खेज़ आवाज़ ॿुधी अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी डोड़िया, चाहियूं त वापसि हलिया वञनि, पर हुयो बा शैतानी विसवसनि सां गॾु उन्हनि खे सफ़र ते क़ाइमु कयो। रस्ते में जेके माण्हू मिलंदा हुआ उहे जनाब अब्दुल्ला जो हाल पुछंदा हुआ। उहे हज़रत अब्दुल्ला जिन जे हुस्न जमाल कमाल जी तारीफ़ कंदा हुआ, हुस्न जमाल ऐं कमाल जी तारीफ़ कंदा हुआ, जंहिंसां उन्हनि खे हसद थींदो हुयो। उहे सभु मके में दाख़िल थिया ऐं वापारियुनि खे संदन माल ॾेखारियो ऐं क़ीमत तमामु घणी तलब कई। उन्हीअ त उहे शयूं सामान ख़रीद कनि ऐं उन्हीअ खे मके में रहण जो उज़ुर बहानो उन लाइ मौजूदु हुजे ऐं उन मौक़े जा मुंतज़िर हुया। हिकु ॾींहुं हज़रत अब्दुल्ला अलैहिस्सलाम ख़्वाब ॾिठो ऐं संदसि पीउ हज़रत अब्दुल मुतलब खे ॿुधायो त चंद बंदर उघाड़ियूं तलवारूं हथनि में खयो उन्हनि खे हलाइनि पिया ऐं मूं ते हमिलो कनि पिया। एसी ताईं जो आउं मथे हवा ते बुलंद थियुसि ऐं आसमान मां हिकु बाहि नाज़ुल थी जंहिं उन्हनि सभिनी बंदरनि खे साड़े मिटीअ में मिलाए छॾियो। हज़रत अब्दुल मुतलब फरमायो, फर्ज़ंद, ख़ुदा वंडे आलम तोखे तमामु तकलीफ़ुनि खां महफ़ूज़ रखंदो। तोसां हसद करण वारा घणा आहिनि हिन नूर जे सबबु जो तुंहिंजे पेशानीअ में आहे। अगरि सभई अहले ज़मीन इतफ़ाक़ कनि, लेकिन पर अगरि सभई अहले ज़मीन इतफ़ाक़ कनि तॾहिं बि तोखे को बि ज़रर नुक़सानु कोन पहुचाए सघंदा, छो त ही नूर अमानत पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगम्बर आख़िरी ज़मा आहे ऐं ख़ुदा उन जो मुहाफ़िज़ आहे। अक्सर हज़रत अब्दुल मुतलब ऐं हज़रत अब्दुल्ला अलैहिस्सलाम जिन शिकार ते गॾु वेंदा हुआ। काफ़िर अब्दुल मुतलब जे डप ख़ौफ़ खां अब्दुल्ला हज़रत अब्दुल्ला अलैहिस्सलाम जिन खे कुझु बि करे कोन सघंदा हुआ। हिकु ॾींहुं हज़रत अब्दुल्ला अकेलो शिकार जे लाइ वियो हुयूबा संदसि हमराहनि वटि आयो। उन्हनि खे चयाईं, हाणे छाजो इंतज़ारु था करियो? हज़रत अब्दुल्ला अकेलो शिकार ते वियो आहे, ही मौक़ियो गनीमत आहे। इहो ॿुधी उन्हनि मां घणनि उघाड़ियूं तलवारूं संदनि कपिड़नि में लिकाए छॾियूं ऐं हज़रत अब्दुल्ला जिन खे क़त्ल करण जे इरादे सां हलिया। उन वक़्तु हज़रत अब्दुल्ला जबल ते हिकु शिकार धरा जबल जे हिकु शिकार रखे ज़बह करे रहियो हो। यहूदियुनि हर तरफ़ खां उन खे घेरे में आणे छॾियो ऐं सभई रस्ता बंदि करे छॾिया। हज़रत अब्दुल्ला खे क़त्ल करण जो इरादो रखंदा हुआ। हज़रत अब्दुल्ला अलैहिस्सलाम संदसि सर आसमान जे तरफ़ मथे बुलंद कयो। हज़रत अब्दुल्ला जिन फरमायो, ज़ाहिर बातिन ॼाणण वारा ख़ुदा अल्लाह जे बारगाह में इल्तिजा कई। पोइ उन्हनि माण्हुनि जे तरफ़ मुतवजो थियो, चयो त कहिड़े सबब जे करे क़त्ल करणु घुरोॾा, मूंखे क़त्ल करणु चाहियोॾा। मूं त तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ कान ॾिनी आहे, न को माल छिनो या फुरियो आहे, न तव्हां मां कंहिंखे क़त्ल कयो आहे। लेकिन पर उन्हनि मलऊननि जवाबु कोन ॾिनो, बल्कि सभिनी गॾिजी हमिलो कयो। हज़रत अब्दुल्ला अलैहिस्सलाम अल्लाह जो नालो वठी 4 तीर उन्हनि जे तरफ़ आया। हर तीर सां हिकु हिकु लहीन खे वासुले जहन्नम कयो। त काफ़िरनि हीला बहाना कया, असीं तोखे छो क़त्ल कंदासीं?